अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। हिकिड़ो सुवालु आयो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ख़ुसूसन नमाज़ वारियूं सुन्नतूं तंहिंखे छॾणु कुरो हिन जो दर्जो आहे, हुकुम कुरो आहे। चओ सुवालु सुणो जी। ख़ुशि आमदेद सुवालु। अस्सलाम रहमतुल्लाह। मौला साहब हिकिड़ो सवाल हो त पाण फर्ज़ पढ़ी कयूं अने सुनत पाण न पढ़ूं, रोज़ जी पाण सुनत न पढ़ूं, मतिलबु खाली फर्ज़ पढ़ी कयूं अने सुनत ई न पढ़ूं कि पंहिंजो कमु उहे हॉस्पिटल में पंहिंजी पेशेंट पंहिंजे वाटनर वेठा हुआ या दुकान ते पंहिंजो गिराक वाटनर वेठा हुआ त पाण सुनत न पढ़ूं, खाली फर्ज़ पढ़ी हलिया वञूं। अच्छा, दुकान ते गिराक वाटनार वेठा हुआ, इंतज़ारु पिया कयूं, गिराक लाइ करे सुनत छॾा रही, हॉस्पिटल में दर्दीअ तंहिं लाइ करे दुनिया जे कंहिं पण कम लाइ करे पाण सुनत खे न पढ़ियासीं। नमाज़ में फ़र्ज़ पढ़ियासीं, फ़र्ज़ पढ़ियासीं ई बहितर, इस्लाम जो रुकन नमाज़ अदा थी। पर सुनत खे तर्क करणु ई पण गुनाह बने थो बग़ैर उज़र जे। सुनत कई तरह जी सुनत आहे, उन मां नमाज़ फ़र्ज़ तंहिं थी आगड़ पाछड़ जेको 12 रकातूं आहिनि, इन सुनत खे सुनत मुअक्कदा चवाइजे थो, जंहिंजी ताक़ीदा वई आहे, अने घणी ताक़ीदा वई आहे। सवाब फज़ीलत एतिरी आहे, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी सुनत जे बारे में फरमायूं, रकातिल फजर ख़ैर मिन दुनिया व मा फ़ीहा, दुनिया अने दुनिया जी तमामु चीज़ूं थी मूंखे अफ़ज़ल अने बहितर फजर जूं 2 रकातूं आहिनि, केतिरो सवाब आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महबूब तरीन अमल आहे फजर जूं 2 रकातूं, अने कुल 12 रकातूं ॾींहुं राति में जेको अदा करे थो उन लाइ करे जन्नत जी बशारत आहे। जन्नत में दरख़्त उगाए में अचनि था। पर हाणे जंहिं उज़र जे करे छॾा रही, अलाह गफ़ूर रहीम आहे। बग़ैर उज़र ई जी मुंहिंजो दुकान ते कमु आहे, न दुकान ते वेंदे सार मोबाइल ख़ुशि मुंहं में पान की हेॾा मोबाइल में नारे पियो, न वापार न ओरलो परलो, तंहिं लाइ करे सुनत जेको तर्क आहे ई सख़्तु गुनहगार आहे। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त सुनत जेको तंहिंजो दर्जो नूह अलैहिस्सलाम जी कश्तीअ वांगुरु आहे, जेको कश्ती में सवार थियो नजात मिलई, जंहिं सुनत अदा कई उनखे नजात मिलई, अने जेको कश्ती में सवार न थी सघियो, पाछड़ रही वियो, उहो गर्क थी वेंदो। जंहिं सुनत खे छॾियो उहो हलाक थी वेंदो। एतिरो गुनाह जो कमु बने थो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताक़ीद फरमायो, अलैकुम बिसुन्नती, मुंहिंजी सुन्नत लाज़िम है, त मस्सकू अलैहा बिन नवाजिज़, मज़बूती से सुन्नत खे पकड़े गिनो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई बि फरमायो, फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी, जेको शख़्स मुंहिंजी सुन्नत थी कोई मोहबत नथो करे, दूर रहे थो, सुन्नत खे हक़ीर सम्झे थो, तरह तरह जो पाण हिन मां मक़सदु कढी सघूं था, फलैस मिन्नी, उनजो असां सां कोई तालुक़ बि न आहे। सुन्नत तंहिंखे हक़ीर सम्झी करे छॾे वारो काफ़िर आहे, इन में कीअं शक न आहे। हक़ीर न सम्झाइजे सुन्नत खे, अने क़ाइम ई सुन्नत खे तर्क न कराइजे। हिकिड़ो शख़्स क़ाइम ई ख़ाली फ़र्ज़ पढ़ीने टिपी हलियो वञे, उथी हलियो वञे बराबरि, ऐं घर में पढ़ो त ई बहितर आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासि करे फजर जी सुन्नत घर अदा फरमाईंदा हुआ, अने घर नमाज़ सुन्नत पढ़े ई खपे, तंहिंजो दर्जो आहे। पर ई न जे पाण मस्जिद में न पढ़ियासीं, मस्जिद में ॿिया सम्झे जे घर पढ़ंदो हूंदो, घर ई सम्झी अचे जे मस्जिद में पढ़ी आया हूंदा, अहिड़ो पण न थियो खपे। अॼु दौर जे मुस्लमान मथे ताजुब लॻे थो, हर वस्तु जेको सुन्नत आहे तंहिंखे तर्क कंदा अचे। खाधे पीते जूं सुन्नतूं छॾीनि था, उथे वेठे जूं सुन्नतूं छॾीनि था, महल मुलाक़ात जूं सुन्नतूं छॾीनि था। वॾे हिकिड़े मुफ़्ती खे सुवालु पुछे में आयो, जे आउं जॾहिं मानी खियां पियो, उन दरमियान मूंखे पाणी पीअणो आहे, सवरो सिधो अतरियो, इजराखनि गंदो वेठो, त कुरो अवरे हथ से ऐं पाणी पीआं, गिलास पकड़िया, तॾहिं उन चयो गिलास गंदो थिए त थिए, पर सुन्नत खे गंदी न कयो। पाण कई जॻहि ते सुन्नत खे गंदी कई आहे, सुन्नत खे हक़ीर सम्झायूं। जिन ॾींहुं आउं रिकॉर्ड भरियां थो, तंहिं थी हिकिड़ो ॾींहुं पहिला ताजुब जो हिकिड़ो वाक़ियो जेको तमामु दर्द भरियो आहे। हिकिड़ी ताज़ियत ते हिकिड़ा शख़्स अचनि था, 20-25 किलोमीटर अचे वञे जा 50 किलोमीटर दूर जो सफ़र आहे, अने मुअज़्ज़िज़ीन उते वेठा आहिनि ताज़ियत में,
ये अची ने खाली सलाम कई तो सलाम करे वेही रहंदा, सलाम कयो ये सुन्नत है। इन जो जवाब इनके मिलियो, पण कंहिं बि शख़्स से मुसाफ़ो न कयो, ये हकीर समझी न कयो जे हाँ ई मिणी के हथ ॾियणा, मिणी के हथ ॾियणा, आई जे हकारत है सुन्नत से हकारत, अने सुन्नत से जेको हकीर हकारत कंदो न, ये शख़्स मुतकब्बिर है। सुन्नत से मोहब्बत कंदो, सुन्नत के अपनाईंदो त इन जो मतिलबु इन जे दिलि में ईमान है, नबीअ से मोहब्बत है, इत्तिबा इन जे अंदरि आहे, आख़िरत जो जज़्बो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी, जेको शख़्स मूं से मोहब्बत करे थो, मुंहिंजी सुन्नत से मोहब्बत करे थो, उहो मूं से मोहब्बत करे थो, ऐं मूं से मोहब्बत करे थो जन्नत में मूं भेरो हूंदो। लिहाज़ा साहिल जेको सुवाल पुछियो हुयो, ताक़ीदन चवां थो त दुकान जे करे, दर्दी जे करे, ॿिए कंहिं कम जे करे ई कोई उज़ुर न आहे, सुन्नत खे न छॾियो खपे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ोहर जी सुन्नत, ज़ोहर जी नमाज़ पुठियां तयारी कयो ते एतिरे में हिकिड़ो काफ़िलो आयो, मशगूल थी विया, पोइ असर जी नमाज़ पढ़ी ज़ोहर जी सुन्नत पण कज़ा कयो हुयो। सुन्नत खे हकीर सम्झे वारो सख़्तु गुनहगार आहे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।